अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक मुनाफिक पंहिंजे ख्याल मुताबिक सम्झनि था त हू अल्लाह खे धोखो ॾेई रहिया आहिनि, पर इहो नथा सम्झनि त हू अल्लाह खे छा धोखो ॾींदा ऐं अल्लाह खेनि धोखे में विझी छॾियो आहे। ऐं जॾहिं हू निमाज़ लाइ उथनि था त सुस्त ऐं काहिल थी सिर्फ़ माण्हुनि खे ॾेखारण लाइ नमाज़ लाइ बीहनि था ऐं अल्लाह खे बस थोरो ई यादि कनि था। ऐं इहे कुफ्र ऐं ईमान जे विच में लोॾा लमा खाई रहिया आहिनि ऐं न हेॾां जा आहिनि न होॾां जा। ऐं जंहिंखे अल्लाह भटकाए या गुमराह करे तंहिं लाइ तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरगिज़ का राह न लहंदे। ए ईमान वारो, मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो। छा तव्हां घुरो था त पाण ते अल्लाह जी पदरी हुज्जत क़ाइम करियो, यानी काफ़िरनि खे दोस्त बणाए अवां उहो सबूत मुहैया करण चाहियो था त अवां में बि नफ़ाक़ जी बीमारी आहे। बेशक मुनाफिक जहन्नम जे सभ खां हेठे तबके में हूंदा। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं कंहिंखे बि संदन मददगार वाहिरो या वसीलो थींदे न ॾिसंदे सिवाय उन्हनि जे जिन तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं अल्लाह जे दीन जो दामन पकड़ियो ऐं पंहिंजे दीन खे अल्लाह लाइ ख़ालिस करे छॾियो त अहिड़ा माण्हू मोमिननि सां गॾु हूंदा ऐं अल्लाह जल्द ई मोमिननि खे वॾे अजर सां नवाज़ींदो। भला अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो अव्हां खे अज़ाब करे, जेकॾहिं अव्हां शुक्रगुज़ार बाना थी रहो ऐं ईमान बि आणियो। ऐं अल्लाह त ॾाढो क़दरदान ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त को माण्हू कंहिंजी गिला या कंहिं ॿिए जी बुछड़ाईअ खे वॾे आवाज़ यानी वॾे वाक़े बयान करे सिवाय उन्हनि जे जंहिं सां ज़ुल्म थियो हुजे यानी मज़लूम हुजे। ऐं अल्लाह त सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। जेकॾहिं अव्हां का चङाई ज़ाहिरी तरह कयो या लिकाए कयो या कंहिंजी बुराई खे दरगुज़र कंदो, यकीनन अल्लाह त ॾाढो माफ़ कंदड़ पूरी कुदरत रखंदड़ आहे। बेशक जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल जो इनकार कनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूलनि में फ़र्क़ु करण घुरनि था ऐं चवनि था त किन रसूलनि खे मञूं था ऐं किन खे न मञंदासीं ऐं चाहिनि था त उन जे कुफ्र ऐं ईमान जे विचां को रस्तो इख्तियार कनि, अहिड़ा माण्हू पक्का काफ़िर आहिनि ऐं असां काफ़िरनि लाइ ख्वार कंदड़ अज़ाब तयार करे रखियो आहे। ऐं जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणीनि था ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े में बि फ़र्क़ु नथा कनि यानी सभिनी रसूलनि खे मञीनि था, अल्लाह जल्द ई उन्हनि खे सनन अजर सां नवाज़ींदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार निहायती बाज़ारो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब तोखां घुर कनि था त तूं मूसा अलैहिस्सलाम वांगुरु उन्हनि लाइ आसमान मां को पहिरियां खां तयारु थियल या लिखियल किताब लाही। पर यादि रहे त उन्हनि मूसा खां उन खां बि वॾो बेहूदा सवाल कयो हुयो जो चयायो त असांखे अल्लाह ज़ाहिर ज़हूर यानी पधरे पटे ॾेखार। पोइ संदन अहिड़नि ज़ुल्म जे करे मथिनि विॾ कड़की हुई, पर तंहिं हूंदे बि हुननि वरी काबे खे महबूद बणायो। उन खां पोइ बि जो उन्हनि वटि पधरियूं निशानियूं अची चुकियूं हुयूं, लेकिन असां संदन उहा ख़ताब माफ़ कई ऐं मूसा अलैहिस्सलाम खे पधरो ग़लबो इक़्तिदार ॾिनोसूं ऐं खान वाइदे वठण लाइ जबल तूर खे मथां खड़ो कयोसूं त मना आईंदा बेहूदा सवालनि खां तौबा कनि ऐं खेनि चयोसूं त शहर जे दरवाज़े मां सजदो कंदा दाख़िल थियो ऐं खेनि ही बि चयोसूं त सबत यानी छंछर जे ॾींहुं हुक्मनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी न कजो यानी मच्छी न पकड़जो ऐं दुनिया जा कम कारियूं छॾे अल्लाह जी इबादत कजो। ऐं खान उहो पको अंजाम वरितोसूं, लेकिन उन्हनि अंजाम टोड़ियो। तंहिं करे उन्हनि जे अंजाम टोड़ण ऐं अल्लाह जी आयतुनि जो इनकार करण ऐं नबियुनि खे नाहक क़त्ल करण ऐं संदन हीअं चवण त असां जूं दिलूं पर्दनि में या गिलाफ़ में सलामत ऐं महफ़ूज़ आहिनि, असां मथिनि लानत कई, बल्कि संदन कुफ्र करे अल्लाह संदन दिलनि ते मोहर लॻाए छॾी। उन करे सिवाय किन थोड़नि जे ॿिया ईमान न आणींदा ऐं संदन कुफ्र ऐं मरियम ते संदन वॾे बहतान मढ़ण सबबि ऐं संदन हीअं चवण त वाकई असां अल्लाह जे रसूल ईसा पुटु मरियम खे क़त्ल कयो हो, अल्लाह उन्हनि खे मलून कयो आहे। उन्हनि न ईसा खे क़त्ल कयो ऐं न खेसि फांसी चाढ़ियो, मगर खेनि शक में विधो वियो ऐं उन्हनि हिकु ॿिए शख़्स खे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते मुशाबह थी पियो हुयो उन खे क़त्ल कयो। ऐं बेशक जिन माण्हुनि उन में इख़्तिलाफ़ कयो उहे बि हक़ीक़त में उन बाबति वाकई शक में पियल आहिनि ऐं उन्हनि वटि बि सिवाय गुमान जे ॿियो को बि इल्म न आहे। ऐं यकीनन उन्हनि ईसा खे क़त्ल न कयो हो, पर अल्लाह हुन ईसा अलैहिस्सलाम खे त पाण ॾांहुं ज़िंदा खणी मथे वरितो हो ऐं अल्लाह निहायती ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं अहले किताब मां को बि अहिड़ो न हूंदो जेको संदसि मौत खां अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॿीहर ज़हूर पज़ीराईअ खां पोइ मथसि यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान न आणे ऐं क़यामत जे ॾींहुं हू
यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदी ऐं नसारनि ते जेको हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां सुलूक कयो हो तंहिं बाबति मथनि शाहिद थींदो। तंहिं करे यहूदियुनि जे अहिड़नि ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ऐं सियाहकारनि जे करे असां केतिरियूं ई पाक ऐं हलाल शयूं मथनि हराम करे छॾियूं जेके हुननि लाइ पहिरियां ई हलाल कयूं वयूं हुयूं। ऐं उन्हीअ करे बि जो अल्लाह जी राह खां घणो रोकींदा हुआ ऐं मना करण जे बावजूदि हू व्याज खाईंदा हुआ ऐं माण्हुनि जा माल नाहक ऐं नाजाइज़ तरीक़नि सां हड़प कंदा हुआ ऐं उन्हनि मां काफ़िरनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। मगर उन्हनि मां जेके शख़्स अल्लाह जे किताब जे इल्म में रासिक ऐं पुख्ता आहिनि ऐं मोमिन आहिनि उहे तोॾां नाज़िल कयल ऐं तोखां अॻु में नाज़िल थियल किताबनि ते ईमान रखनि था। उहे निमाज़ क़ाइमु कंदड़ ऐं ज़कात ॾींदड़ ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते पिणु ईमान रखंदड़ आहिनि। इहे उहे आहिनि जिन खे असीं सिघो ई तमामु वॾो अजुर अता कंदासीं। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां यकीनन तोॾां ईअं वही कयो आहे जीअं नूह ऐं उन खां पोइ ॿियनि पैगंबरनि ॾांहुं वही कयो हुयोसीं ऐं इब्राहिम इस्माइल इसहाक याकूब ऐं उन जी औलाद ऐं ईसा अयूब यूनुस हारून ऐं सुलेमान ॾांहुं बि वही कयोसीं ऐं असां दाऊद खे बि ज़बूर अता कयो हो ऐं किन रसूलनि जो ज़िक्र असां तोखे हिन खां अॻु में ॿुधाए चुका आहियूं ऐं किन जो ज़िक्र या अहवाल अञा असां तोखे न ॿुधायो आहे। ऐं अल्लाह मूसा सां ख़ुदि ख़ासि तरह या सिधो संऊं ईअं ॻाल्हायो जीअं ॻाल्हाइबो आहे। इहे रसूल ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ बणाए मोकिलिया हुयासूं त रसूलनि खां पोइ माण्हुनि जी अल्लाह ते का बि हुजत न रहे ऐं न को उज़ुर ऐं अल्लाह त ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई हूंदे जेकॾहिं मुनकर इनकार कनि था त भले कनि पर अल्लाह शाहिदी थो ॾे त जेके कुझु हुन तो ते नाज़िल कयो आहे सो पंहिंजे कमाल इल्म सां नाज़िल कयो अथसि ऐं अल्लाह जा फरिश्ता पिणु उन ते शाहिद आहिनि ऐं अल्लाह अकेलो शाहिद काफ़ी आहे। बेशक जिन कुफ्र कयो ऐं माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियाऊं उहे यकीनन गुमराही में भटकंदे घणो परे वञी पिया। बेशक जिन कुफ्र कयो ऐं ज़ुल्म कंदा रहिया अल्लाह खे उहो नथो सोए या जुगाए जो उन्हनि खे बख़्शे छॾे ऐं न उन्हनि खे जहन्नम जी राह खां सवाइ को ॿियो रस्तो ॾेखारे उन में हू हमेशा रहंदा ऐं उहा ॻाल्हि अल्लाह लाइ तमामु आसान आहे। ए इंसानो तहक़ीक़ ही रसूल अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां सचाई ऐं हक़ सां आयो आहे। तंहिं करे मथसि ईमान आणियो उन में अव्हां लाइ भलाई आहे ऐं यादि रखो त जेकॾहिं अव्हां खेसि न मञियो त आक़िबत तव्हां जी ख़राब थींदी। बेशक जेके कुझु आसमान ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए अहले किताब पंहिंजे दीन में हद खां न लंघो यानी मुबालिगो न करियो ऐं अल्लाह बाबति हक़ खां सवाइ ॿियो कुझु बि न चओ। बेशक मसीह ईसा पुट मरियम अल्लाह जो रसूल ऐं संदसि कलमो यानी ख़ासि हुकुम या फरमान आहे जेको संदसि वालिदा मरियम ॾांहुं मोकिलियाई ऐं पिणु संदसि तरफ़ खां हिकु रूह आहे। तंहिं करे तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणियो ऐं न चओ त टे ख़ुदा आहिनि ऐं उन खां बाज़ अचो त अव्हां लाइ ई बहितर आहे। बेशक अल्लाह त फ़क़ति अकेलो ऐं यकता महबूद आहे ऐं औलाद हुअण खां पाक आहे ऐं जेके कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे ऐं संदनि सार संभाल लहण लाइ हू अकेलो ई काफ़ी आहे। यानी सारी काइनात जे निज़ाम हलाइण लाइ हुनखे कंहिं बि औलाद साथीअ वग़ैरह जी ज़रूरत ई न आहे। ऐं मसीह त उहो आहे जंहिंखे ख़ुदि अल्लाह जी बंदे सॾाइण खां आर न आहे ऐं न वरी अल्लाह जे मुक़रब मलाइकनि खे। पोइ जेको अल्लाह जी इबादत ऐं बंदगी खां आर ऐं तकबुर करे थो त उनखे यादि रखणु घुर्जे त अल्लाह उन्हनि खे अनक़रीब यानी क़यामत जे ॾींहुं पाण वटि गॾु करण वारो आहे ऐं पोइ हर कंहिंखे संदसि कयल अमलनि जी जज़ा ऐं सज़ा ॾियण वारो आहे। पोइ जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया से पंहिंजो पूरो पूरो अजुर लहंदा ऐं अल्लाह जे फज़ल सां अञा बि खेनि वधीक नवाज़ींदो। ऐं जिन अल्लाह जी बांफ खां आर कयो ऐं तकबुर कयो त उन्हनि खे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं उहे अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि पंहिंजे लाइ वाहिरो ऐं वसीलो न लहंदा ऐं न हामी ऐं न मददगार। ए इंसानो बेशक अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां बुरहान यानी हुज्जत भरी सनद ऐं रोशन दलील अची चुको आहे ऐं असां तव्हां ॾांहुं चिट्टो नूर यानी क़ुरान नाज़िल कयो आहे। पोइ जिन अल्लाह ते ईमान आंदो ऐं उनखे मज़बूती सां पकड़ियो उन्हनि खे जल्दी ई पंहिंजी रहमत ऐं फज़ल जे साए हेठां रखंदो ऐं उन्हनि खे पाण
ॾांहुं सिधे रस्ते जी रहनुमाई ऐं हिदायत जी तौफ़ीक़ अता कंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू तोखां कलाला यानी बेबुण यानी बिना औलाद मरण वारे बाबति पुछनि था। चओ त अल्लाह तव्हांखे कलाल बाबति हुकुम थो करे त जेकॾहिं को अहिड़ो मर्द मरे जंहिंखे औलाद न हुजे ऐं न माउ पीउ हुजे ऐं रुगो भेण हुजे त उन भेण लाइ मिल्कियत जो अधु हिसो आहे। पर जेकॾहिं भेण बे औलाद मरे त भाणस संदसि समूरी मिल्कियत जो वारिस थींदो। पर जेकॾहिं कलाला जूं ॿ भेनर आहिनि त उन्हनि लाइ छॾियल मिल्कियत मां 2 टिहायूं आहिनि। जेकॾहिं वारिस घणा भाइर ऐं भेनर आहिनि त मर्द जो हिसो 2 औरतुनि जे हिसे बराबर आहे। ऐं यादि रखो त अल्लाह अव्हांखे पंहिंजा हुक्म चिटा वाज़े ऐं पधरा बयान करे ॿुधाए थो जीअं अव्हीं गुमराह न थियो। ऐं अल्लाह हर शइ खे खूब ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो, पंहिंजे इकरारनि अहदनि ऐं अंजामनि खे पूरो करियो ऐं जेके बंदिशूं अव्हां ते लॻाइजनि थियूं उन्हनि जी पूरी पाबंदी करियो। तव्हां लाइ चौपाया जानवर हलाल कया विया आहिनि सवाइ उन्हनि जानवरनि जे जिन बाबति तव्हांखे हुकुम पढ़ी ॿुधाइजे थो। जॾहिं इहराम जी हालत में हुजो त शिकार करण हलाल न सम्झो। ऐं बेशक अल्लाह जेको चाहे थो सो हुकुम करे थो। ए ईमान वारो, अल्लाह जे नाले थियल शयुनि यानी शआइर जी बेहुरमती न करियो ऐं न कि शहरुल हराम यानी हुरमत वारनि महीननि जी यानी रजब, ज़ुल्क़द, ज़ुलहज ऐं मुहर्रम जे महीननि में का बि जंग या जदाल न कयो ऐं न कि हज जी कुर्बानी वारे जानवर जी बेहुरमती ऐं न कि उन्हनि जानवरनि जी जिन जी गिचीअ में अल्लाह जे नज़रानी जा पट्टा या निशानियूं ॿधल हुजनि ऐं न काबे ॾांहुं सफ़र करण वारनि जी जेके पंहिंजे पालनहार खां संदसि फज़ल ऐं रज़ा जा तालिब आहिनि। ऐं जॾहिं हलाल थियो यानी इहराम लाहियो त भले शिकार करियो। ऐं जे क़ौम अव्हांखे तहज़ीम वारी मस्जिद यानी मस्जिदुल हराम खां रोकियो हो उन्हनि जी दुश्मनी ऐं बदिले वठण जी तमन्ना या ख्वाहिश अव्हांखे उन्हनि सां ज़्यादती करण या हद खां लंघण ते न उभारे। अव्हीं नेकी ऐं तक़वा जे असूलनि ते हिक ॿिए जी मदद करियो ऐं गुनाह ऐं ज़ुल्म या ज़्यादती करण में ताउन या हिक ॿिए जी मदद न करियो ऐं अल्लाह खां डिॼो। बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। मुसलमानो, अव्हां ते हराम कजे थो मुर्दार जानवर ऐं सीर वारो रत ऐं सुअर जो गोश्त ऐं उहो जानवर जंहिं ते अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए कंहिं जो नालो पुकारियो वञे यानी उन ई जानवर जो गोश्त जंहिंखे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जे नाले ते कुठो वञे ऐं घुटजी मुअल ऐं धिको खाई मुअल ऐं मथां जाइ तां किरी मुअल ऐं सिंग लॻी मुअल या टकर लॻण बाबति मुअल ऐं उहो जानवर जंहिंखे कंहिं फाड़ींदड़ जंगली जानवर खाई मारियो हुजे सवाइ उनजे जो उनखे जीअरे ई ज़िबा कयो हुजेव। ऐं जेको जानवर गैरुल्लाह जे नाले खां कंहिं ख़ासि जॻह ते ज़िबा कयो वञे ऐं उहो जानवर जेको कुड़ा या क़िस्मत जी आज़माइण ख़ातिर तीरनि सां मारियो वियो हुजे, इहे सभु गुनाह ऐं नाफ़रमानी जा कम आहिनि। अॼु जिन कुफ्र कयो से बिल्कुलु अव्हां जे दीन खां नाउमीद ऐं मायूस थी विया, तंहिं करे उन्हनि खां न डिॼो ऐं मूं अल्लाह खां ई डिॼो। अॼु मूं अव्हां जे दीन यानी दस्तूर या ज़िंदगीअ जे आइन खे अव्हां लाइ मुकमल कयो ऐं मूं अव्हां ते पंहिंजी नेमत शरीयत पूरी कई ऐं मूं अव्हां लाइ इस्लाम खे मुकमल ज़ाब्ता हयात यानी ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो पसंदि कयो। पर हा, जेकॾहिं को बुख जी वॻे लाचार थिए ऐं उन्हनि हराम कयल शयुनि मां का शइ खाई विझे सवाइ उनजे जो हुन जो गुनाह ॾांहुं लाड़ो न हुयो ऐं बेशक अल्लाह माफ़ कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त संदन लाइ छा छा हलाल आहे। खेनि ॿुधाए त तव्हां लाइ सभु पाक शयूं हलाल कयूं वयूं आहिनि ऐं तव्हां लाइ शिकार थियल जानवर बि हलाल आहे जेको तव्हां जो शिकारी या पालियल जानवर शिकार करे जिन खे अव्हां सिख्या ॾिनी आहे। जीअं अव्हां खे अल्लाह शिकार करण जो इल्म अता फरमायो आहे, शिकारी जानवर खे छॾण वक़्तु अल्लाह जो नालो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई शिकार पकड़ण लाइ छॾियो। पोइ हू जेके पकड़ीनि या रोके रखनि सो खाओ ऐं उन ते अल्लाह जो नालो वठंदा करियो ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो। बेशक अल्लाह जल्द हिसाब वठण वारो आहे। अॼु अव्हां लाइ सभु पाक शयूं हलाल कयूं वयूं ऐं अहले किताब वारनि जो खाधो पिणु तव्हां लाइ हलाल आहे ऐं तव्हां जो खाधो उन्हनि लाइ हलाल आहे। ऐं पाक दामन मोमिन औरतूं ऐं उन्हनि जूं पाक दामन औरतूं जिन खे तव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो आहे यानी अहले किताब जूं पाक दामन औरतूं बि तव्हां लाइ हलाल आहिनि, बस शर्त तव्हां उन्हनि खे हक़ महर ॾियो ऐं निकाह जी क़ैद में आणियो। पाक दामनी मक़सद हुजे ऐं न बदकारी या गुझी दोस्ती रखंदड़ थियो ऐं जेको बि ईमान यानी उन ई हुकुम कयल तरीक़े ते हलण खां इनकार कंदो त उन जो अमल या सभु कुझु कयो कमायो आख़िरत में खसारे ॾींहं वारे वारनि मां हूंदो।
ए ईमान वारो जॾहिं निमाज़ लाइ उथो त पंहिंजा मुंहं ऐं हथ ठूंठनि ताईं धोयो ऐं मथनि ते मस मख करियो ऐं पंहिंजे पेरनि खे भेॾियुनि ताईं धोयो। जेकॾहिं तड़ जी हालत में या मथे मेरा हुजो त वेझी पाक थियो। जेकॾहिं अव्हां बीमार आहियो ऐं पाणी जो इस्तेमाल ख़तरे खां ख़ाली न हुजे या मुसाफ़िरीअ जी हालत में हुजो या तव्हां मां को पैखाने मां थी अचे या तव्हां ज़ालुनि सां सोहबत कई हुजे ऐं अव्हां खे पाणी न मिले त पाक मिटीअ सां तयम्मुम करियो ऐं उन ते हथ हणी पंहिंजे मुंहं ऐं हथनि ते मस यानी मख करियो। अल्लाह अव्हां ते दीन में कंहिं बि तरह जी तंगी करणु नथो चाहे, बल्कि हू चाहे थो त अव्हां खे पाक करे अव्हां ते पंहिंजी नेमत पूरी करे त मन में शुक्रगुज़ार थियो ऐं अल्लाह जेका तव्हां ते नेमत कई आहे उन खे यादि करियो ऐं उन पके अंजाम खे न विसारियो जंहिंजो हुन तव्हां खां वाइदो वरितो आहे। जॾहिं अव्हां चयो हो त ॿुधोसूं ऐं अतात क़बूल कईसूं ऐं तंहिं करे अल्लाह खां डिॼो, नाफरमानीअ खां बचो। बेशक अल्लाह दिलनि जे भेदनि यानी गुझनि खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो अल्लाह कारण अदल जी शाहिदीअ ते क़ाइम रहंदड़ थियो ऐं कंहिं बि क़ौम जी दुश्मनी अव्हां खे एतिरो न उभारे या भड़काए जो अदल या इंसाफ़ न करियो। हर हाल में अदल इंसाफ़ करियो, उहो तक़वा यानी ख़ुदा तर्सीअ खे वेझो आहे ऐं अल्लाह खां डिॼो। बेशक अल्लाह अव्हां जे अमलनि खां चङी तरह बाख़बर आहे। जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया अल्लाह उन्हनि सां बख़्शिश ऐं वॾे अजर जो वाइदो कयो आहे। ऐं जिन कुफ्र कयो ऐं असांजी आयतुनि खे सरकशी ज़िद हसद बुग़्ज़ नफ़ाक़ ऐं शरारतुनि सां कूड़ो कयायो उहे दोज़खी आहिनि। ए ईमान वारो अल्लाह जे उन एहसान खे यादि करियो जॾहिं हिकु जमायत पूरो इरादो कयो हो त अव्हां ते हथ खणे पर अल्लाह संदन हथनि खे अव्हां ते खॼण खां रोके छॾियो ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो ऐं मोमिननि खे त अल्लाह ते ई भरोसो करणु घुर्जे। ऐं तहक़ीक़ अल्लाह बनी इसराइल खां पक्को अहद वरितो हो ऐं असां मंझां 12 सरदार मुक़रर कया हुआ ऐं अल्लाह उन्हनि खे फरमायो त मां यकीनन अव्हां सां गॾु आहियां जेकॾहिं अव्हीं निमाज़ क़ाइम कंदा रहो, ज़कात ॾींदा रहो ऐं मुंहिंजनि रसूलनि ते ईमान आणींदो ऐं संदन मदद कंदो ऐं अल्लाह खे कर्ज़ हसना ॾींदो त अव्हां जूं मदायूं ज़रूर मिटाईंदुसि, अव्हां खे ज़रूर जन्नत जे बाग़नि में दाख़िल कंदसि, हेठां नहरियूं वहनि थियूं। उन खां पोइ बि कॾहिं तव्हां मां कंहिं कुफ्र कयो सो यकीनन सही राह खां भटकी वियो। बस पोइ संदन अहद तोड़ण जे करे असां मथिन लानत कई, संदन दिलनि खे सख़्त करे छॾियोसूं। हू यानी अल्लाह जे कलाम खे उन जे असली जाइ तां बदिलाइण या मिटाइनि था ऐं जेके खे नसीहतूं कयूं वयूं हुयूं सां घणे भाङे विसारे वेठा। ऐं तू ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ किन थोरनि जे हमेशा संदन कंहिं न कंहिं ख़यानत खां वाक़िफ़ थींदो रही थो, तंहिं करे उन्हनि खे माफ़ कर ऐं संदन ख़ताउनि खे दरगुज़र कर। बेशक अल्लाह एहसान कंदड़ खे ॾाढो पसंदि करे थो ऐं असां उन्हनि खां पक्को वाइदो वरितो हो जेके पाण खे पक्का नसारा या ईसाई चवनि था। उन्हनि बि उन नसीहत जो या तालीम जो कुझु हिस्सो विसारे छॾियो जेके खेनि कई वई हुई, तंहिं करे असां क़यामत जे ॾींहं ताईं संदन विच में दुश्मनी ऐं कीनो विझी छॾियो ऐं जल्दी ई अल्लाह खेनि ख़बर ॾेई छॾींदो जेके हू कंदा रहंदा हुआ। ए अहले किताब, अव्हां वटि असांजो रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची चुको आहे। हू जेके कुझु अव्हां किताब मां लिकाईंदा हुआ सो तव्हां लाइ खोले बयान करे थो ऐं केतिरनि ई ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ दरगुज़र बि करे थो। बेशक तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां नूर ऐं पधरो किताब क़ुरान अची चुको आहे जंहिं जे वसीले अल्लाह संदसि रज़ा ते हलण वारनि लाइ सलामती जा रस्ता खोले छॾे थो ऐं पंहिंजे हुक्म सां उन्हनि खे कुफ्र जी ऊंधाइनि ऐं गुमराहियुनि मां कढी रोशनी में आणे थो ऐं खेनि सिधी राह इस्लाम जी तरफ़ हिदायत ऐं रहनुमाई करे थो। यकीनन उहे माण्हू कुफ्र करे चुका इन चयो त बेशक मसीह पुट मरियम ई अल्लाह आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त पोइ केरु आहे जेको अल्लाह खां कंहिं बि शइ जो इख्तियार रखे थो जॾहिं हू यानी अल्लाह मसीह पुट मरियम खे हलाक करे छॾे ऐं संदसि वालिदा खे बि ऐं जेको कुझु ज़मीन में आहे तंहिंखे बि हलाक करे छॾे। आसमाननि ऐं ज़मीन ऐं जेको मंझंदि आहे उन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे जेको चाहे ऐं जीअं चाहे सो खलके थो ऐं अल्लाह हर शइ ते
पूरी तरह कादिर ऐं वस वारो आहे। यहूदी ऐं नसारा चवनि था त असां अल्लाह जा पुट ऐं संदसि प्यारा आहियूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खान पुछ त पोइ हू यानी अल्लाह तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जे करे सज़ा छो थो ॾिए, बल्कि अव्हां बि संदसि खलकियल मखलूक मां ॿियनि वांगुरु इंसान आहियो। हू जंहिंखे घुरे थो माफ़ करे थो, जंहिंखे घुरे थो सज़ा ॾिए थो। आसमाननि ऐं ज़मीन ऐं जेको कुझु मंझंदि आहे इन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे ऐं उन ॾांहुं सभिनी खे मोटणो आहे। ए अहले किताब, बेशक तव्हां वटि असांजो रसूल अची चुको आहे। को रसूलनि जे सिलसिले बंदि थियण खां पोइ या काफ़ी वक़्फ़े खां पोइ आयो आहे। हू तव्हांखे हक़ ऐं असल दीन खोले ॿुधाए थो त जीअं तव्हां उहो न चओ असां वटि को बशारत ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़, आगाह कंदड़ या तनबीह कंदड़ आयो ई कोन हो। सो हाणे तव्हां वटि बेशक उहो बशारत ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ आख़िरी ज़मान पैगंबर अची चुको आहे। अल्लाह हर शइ ते पूरी तरह वस वारो आहे। याद करियो त जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम वारनि खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जेके कुझु अव्हां ते नेमतूं ऐं एहसान कया आहिनि इन खे यादि करियो। हुन तव्हां में नबी पैदा कया ऐं अव्हां खे बादशाह हाकिम बणाई यानी आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार कयाई ऐं अव्हां खे उहो कुझु ॾिनाई जेको अॻु में जहान वारनि मां कंहिंखे बि न ॾिनो हुई यानी बादशाही नबूवत ॾिनाई। ए मुंहिंजी क़ौम वारो, उन मुक़द्दस ज़मीन में यानी शाम में अज़म ऐं हिम्मत सां दाख़िल थियो जेके अव्हां लाइ अल्लाह लिखी छॾियो आहे ऐं मुक़ाबिले वक़्तु पुठ ॾेई न फिरी वञिजो, न त खसारे वारा नाकाम ऐं नामुराद थी मोटंदो। चवण लॻा, ए मूसा, बेशक उते त जबार ॾाढा ज़बरदस्त ताक़तवर माण्हू रहनि था ऐं असीं उन ज़मीन में हरगिज़ न दाख़िल थींदासूं जेसीं उहे उतां निकिरी न वञनि। हा, जेकॾहिं उहे उतां निकिरी विया त पोइ असीं ज़रूरु दाख़िल थींदासीं। उन्हनि ॾिॾंदड़नि मां ॿ माण्हू अहिड़ा हुआ जिन खे अल्लाह पंहिंजी नेमत सां नवाज़ियो हो। उहे बुज़दिल ऐं बेहिम्मतनि खे चवण लॻा त उन्हनि ते दरवाज़े मां अंदरि खाही पियो, पोइ जेकॾहिं हिम्मत करे उन दरवाज़े मां दाख़िल थी वियो त तव्हां ज़रूरु गालिब थींदो ऐं अल्लाह ते भरोसो रखो जेकॾहिं मोमिन आहियो। उहे ॿ शख़्स यूश बिन नून ऐं कालिब बिन यौफना हुआ, पर वरी बि हुननि चयो त ए मूसा, असां उन ज़मीन में मोर यानी असुल दाख़िल न कंदासूं जेसीं ताईं उहे उते आहिनि। तूं ॼाण, तुंहिंजो रब ॼाणे, तूं ऐं तुंहिंजो रब ॿई वञो ऐं वञी विढ़ो, असां त हिते ई वेठा आहियूं। उहो ॿुधी मूसा पंहिंजे रब खे ॿुधाईंदे चयो, ए मुंहिंजा रब, बेशक मुंहिंजो पाण ऐं पंहिंजे भाउ खां सवाइ ॿियनि ते वस नथो हले, तंहिं करे तूं असां ऐं उन्हीअ नाफ़रमान क़ौम जे विच में जुदाई यानी आख़िरी फ़ैसिलो करे छॾ। तंहिं ते अल्लाह ताला फरमायो त पोइ बेशक उहो मुल्क बैतुल मुक़द्दस 40 सालनि ताईं उन्हनि ते हराम आहे। उहे उते ई ज़मीन थिए जे बरपट में वीरान परेशान रुलंदा रहंदा ऐं थाबा खाईंदा वतंदा। ए मूसा, पोइ तूं उन्हनि फासिकनि नाफ़रमाननि जी क़ौम ते हरगिज़ अफ़सोस ऐं ॾुख न कजाईं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि खे आदम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील जी बि सची ख़बर ॿुधाए। जॾहिं उन्हनि ॿिन्ही क़ुर्बानी कई त हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल कई वई ऐं ॿिए जी क़ुर्बानी क़बूल न कई वई। जंहिंजी क़ुर्बानी क़बूल कई वई सो काबील हो। ते हसद विचां हाबील खे चयो त आऊं तोखे ज़रूरु क़त्ल कंदुसि। हाबील जवाब ॾिनुसि त अल्लाह रुगो परहेज़गारनि जी क़ुर्बानी क़बूल कंदो आहे। जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल करण लाइ पंहिंजो हथ टिको कंदे त बि आऊं तुंहिंजे क़त्ल लाइ पंहिंजो हथ टिको न कंदुसि। बेशक आऊं त जहाननि जे पालणहार खां डिॼां थो। आऊं घुरां थो त मुंहिंजे गुनाह ऐं पंहिंजे गुनाह सां मोटी, यानी गुनाह जो बार तूं पाण ई खणी ऐं पोइ तूं दोज़खियुनि मां थी ऐं ज़ालिमनि जी उहा सज़ा आहे। नेठ काबील खे संदसि नफ़्स भाउ जे क़त्ल लाइ आमादा करे विधो, पोइ हुन यानी हाबील खे क़त्ल कयो ऐं खसारे वारनि मां थियो। पोइ अल्लाह हिकु कांव खे मोकिलियो जेको ज़मीन खोटण लॻो त जीअं हुन काबील खे ॾेखारियो त हू पंहिंजे भाउ जी लाश खे कीअं लिकायो। इहो ॾिसी यानी काबील चवण लॻो त अफ़सोस, आऊं हिन कांव जहिड़ो बि न थियुसि जो पंहिंजे भाउ जी लाश खे पूरे या लिकाए छॾिया हुआ। पोइ हू पशेमाननि मां थियो। उन ई करे असां बनी इसराइल ते लिखी छॾियो या लाज़िम करे छॾियो त जेको बि कंहिं इंसान जो नाहक खून कंदो या ज़मीन में फ़साद बर्पा करण वारे खां सवाइ ॿिए कंहिं खे क़त्ल कंदो त उन ॼण सभिनी इंसाननि खे क़त्ल कयो ऐं
जंहिं कंहिंजी ज़िंदगी बचाई त उन ॼण सभिनी इंसाननि खे बचायो। ऐं बेशक उन्हनि यहूदियुनि वटि असांजा रसूल पधरनि निशाननि सां आया, पर उन हूंदे बि वाकई उन्हनि मां घणा मुल्क में ज़्यादती कंदड़ ऐं हद खां लंघंदड़ हुआ। जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल सां विढ़नि या जंग कनि था ऐं ज़मीन में फसाद बर्पा करण जी कोशिश में आहिनि, उन्हनि जी सज़ा फ़क़ति इहा आहे जन क़त्ल कयो वञे या फाही चाढ़ी वञे, या उन्हनि जा हिक तरफ़ जा हथ ऐं ॿी तरफ़ जा पेर कपिया वञनि, या खेनि मुल्क निकाली ॾिनी वञे। इहा ज़िल्लत ऐं ख़ुआरी त उन्हनि लाइ दुनिया में आहे, ऐं आख़िरत में त उन्हनि लाइ अञा वॾो अज़ाब आहे। सिवाइ उन्हनि जे जिन तौबा कई, उन खां अॻु जो अवी मथनि ग़ालिब थियो ऐं चङीअ तरह ॼाणे छॾियो त अल्लाह यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। हे ईमान वारो, अल्लाह जी नाफरमानी खां बचो ऐं संदसि क़रीब थियण जो वसीलो नेक अमलनि ऐं तक़वा सां ॻोल्हियो, ऐं संदसि राह में जहाद करियो, यानी तन मन धन ऐं ज़बान सां। ऐं जेके बि बातिल अक़ीदा, तागूती निज़ाम, नफ़सानी ख़्वाहिशूं, तहज़ीबी सक़ाफ़ती रंडिकूं ऐं ख़ानदानी रुकावटूं अल्लाह जे दीन क़ाइम करण में हाइल थियनि, उन्हनि खे मसमार करियो त मन अवां दीनी, दुनियावी, उखरवी, मादी ऐं रूहानी तरह कामयाब थियो। बेशक जिन कुफ्र कयो, उन्हनि खे जेके कुछ ज़मीन में खज़ानो आहे सो सभु ऐं एतिरो ॿियो बि हुजे, उहो क़यामत ॾींहुं अज़ाब खां बचण लाइ फिदियो तौर ॾियनि त बि खाइनि हरगिज़ क़बूल न कयो वेंदो, ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हू खणी केतिरो बि चाहींदा त दोज़ख जी बाहि मां निकिरनि, पर उन मां कॾहिं बि निकिरी न सघंदा। उन्हनि लाइ दाइमी अज़ाब आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चोर मर्द ऐं चोर औरत ॿिन्ही जा साया हथ कराई ताईं कपियो, इहो अल्लाह तरफ़ां संदसि कए जो बदिलो आहे। इहा इबरतनाक सज़ा ॿियनि लाइ सबक ऐं माशरे लाइ भलाई ऐं अमन जो कारण आहे। ऐं अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जे पंहिंजे ज़ुल्म ऐं ज़्यादती करण खां पोइ चोरी खां तौबा कई ऐं पंहिंजी इस्लाह कई त यकीनन अल्लाह हुन ॾांहुं मोटे थो, यानी हुन जी तौबा क़बूल फरमाए थो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार, निहायती रहम करण वारो आहे। ए इंसान, छा तूं नथो ॼाणी त बेशक अल्लाह लाइ ही आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे, जंहिंखे वणेसि अज़ाब ॾिए ऐं जंहिंखे घुरे तंहिंखे माफ़ फरमाए, ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि लाइ गम न कर जेके कुफ्र में डोड़ ॾिक कोशिश ऐं जल्दी करे रहिया आहिनि। पोइ खणी इहे उन्हनि मां हुजनि जेके पंहिंजे वाता चवनि था त असां ईमान आंदो आहे, पर संदनि दिलनि ईमान न आंदो आहे, या भले उन्हनि मां हुजनि जेके यहूदी बणिया आहिनि, जेके कूड़ खे कन ॾेई ॿुधंदड़ आहिनि, इन करे बि ॿुधंदड़ आहिनि, यानी जासूसी कंदड़ आहिनि, त जीअं हू उन्हनि खे ॿुधाइनि जेके अञा तो वटि न आया आहिनि। ऐं इहे कलामुल्लाह खे उन जे मुनासिब ऐं सही जॻह ते हुजण बावजूद बि तब्दील कनि था, ऐं माण्हुनि खे चवनि था त जेकॾहिं तव्हांखे हीअं हुकुम मिले त मञिजो, ऐं जेकॾहिं हीअं न मिले त उन खां बचिजो। ऐं जंहिंखे अल्लाह ई फितने या आज़माइश में विझण जो इरादो करे त तूं अल्लाह तरफ़ उन लाइ कतई को हिदायत जो इख्तियार नथो रखी। ही उहे माण्हू आहिनि जिन जी दिलनि खे अल्लाह पाक करण नथो घुरे, उन्हनि लाइ दुनिया में बि ज़िल्लत ऐं ख़्वारी आहे, ऐं आख़िरत में बि तमामु वॾो अज़ाब आहे। इहे कूड़ियूं ॻाल्हियूं कन ॾेई ॿुधण जा आदि ऐं क़बूल कंदड़ ऐं हराम खाईंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं तो वटि फ़ैसिले लाइ अचनि त वणई त फ़ैसिलो कर, या वणई त खान मुंहुं मोड़, ऐं जेकॾहिं खान मुंहुं मोड़े छॾी त हू तोखे हरगिज़ को बि नुक़सान न पहुचाए सघंदा। ऐं जेकॾहिं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करी त पूरे अदल ऐं इंसाफ़ सां कर। बेशक अल्लाह अदल ऐं इंसाफ़ कंदड़ सां मोहबत करे थो। ऐं हू भला तोखां कीअं था फ़ैसिलो कराइनि, जॾहिं त वॾनि तौरेत मौजूद आहे जंहिं में अल्लाह जो हुकुम वाज़े तौर ते लिखियो पियो आहे, पर तंहिं हूंदे बि हू उन खां फिरी वञनि था। ऐं असल ॻाल्हि हीअ आहे त उहे ईमान वारा ई न आहिनि। बेशक असां ई तौरेत नाज़िल कयो आहे जंहिं में हिदायत ऐं नूर आहे। अल्लाह जा फरमाबरदार ऐं ताबेदार नबी यहूदियुनि जा उन मुताबिक़ ई फ़ैसिला कंदा हुआ, ऐं रुबानी यानी अल्लाह वारा ऐं आलिम पिण जिन खे अल्लाह जी किताब यानी तौरेत जो निगहबान कयो वियो हो, ऐं उहे उन ई किताब मथां शाहिद बि हुआ, उन मौजू बि फ़ैसिला कंदा हुआ। तंहिं करे ए यहूदियो, इंसाननि खां न ढिॾियो, ऐं मूं अल्लाह खां ई ढिॾियो, ऐं मुंहिंजी आयतुनि खे थोरे मुल्ह ते न विकिणियो। ऐं जेके अल्लाह जे नाज़िल किताब या हुकुम मुताबिक़ फ़ैसिलो न कंदा
त उहे ई माण्हू काफ़िर आहिनि। ऐं उन तौरेत में असां उन्हनि लाइ लिखी छॾियो हो, यानी फर्ज़ कयो हो त जान जे बदिले जान ऐं अख जे बदिले अख ऐं नक जे बदिले नक ऐं कन जे बदिले कन ऐं ॾंद जे बदिले ॾंद ऐं ज़ख़मनि जो बि बदिलो या क़सास आहे। पोइ जेकॾहिं को उन खे पंहिंजे बदिले ऐं क़सास वठण खे माफ़ करे छॾींदो त इहो संदसि लाइ संदसि गुनाहनि जो कफ़ारो हूंदो। ऐं यादि रखो त जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब या हुकुम मौजूब फ़ैसिलो न कंदा त उहे ई ज़ालिम आहिनि। ऐं उन्हनि नबियुनि जे तरीक़नि ऐं नक्शे क़दम ते असां ईसा पुट मरियम खे मोकिलियो, जेको खांसि अॻु आयल किताब तौरेत जी तस्दीक़ कंदड़ हो। ऐं असां खेसि इंजील अता फरमायो जंहिं में हिदायत ऐं नूर हो। ऐं तौरेत जेको खांसि अॻु हो उन जी तस्दीक़ सचो कंदड़ हो ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत ऐं नसीहत हो। ऐं इंजील वारनि खे बि घुर्जे त अल्लाह उन में जेके हुकुम नाज़िल कया आहिनि उन मौजूब फ़ैसिला कनि, ऐं जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मौजूब फ़ैसिला न कंदा त उहे ई माण्हू फासिक बेदीन ऐं नाफ़रमान आहिनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तो ॾांहुं ही किताब हक़ सां नाज़िल कयो आहे, जेको अॻु में नाज़िल थियल सभिनी किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे ऐं उन्हनि ते मुहाफ़िज़ निगहबान बि आहे। तंहिं करे जेके अल्लाह नाज़िल कयो आहे उन मुताबिक़ तूं उन्हनि जे विच में फ़ैसिला कर, ऐं जेको हक़ तो ॾांहुं आयो आहे उन खे छॾे उन्हनि यहूदियुनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर। अव्हां मां हर हिकु उम्मत लाइ असां हिकु शरीयत ऐं अमल करण जो तरीक़ो मुक़ररु कयो आहे। जेकॾहिं अल्लाह चाहे हा त तव्हां सभिनी खे हिकु ई उम्मत बणाए हा, मगर उहो उन लाइ आहे त जेके कुझु अव्हां खे ॾिनो अथसि उन में अव्हां खे आज़माए। तंहिं करे नेकीअ जी कमनि करण में अॻिराई करियो। अव्हां सभिनी खे आख़िर अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ जंहिं ॻाल्हि बाबति तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुआ उन ई जे अव्हां खे ख़बर ॾींदो, यानी जज़ा ऐं सज़ा ॾींदो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जा अल्लाह जे नाज़िल कयल हुकुम मौजूब फ़ैसिला कर ऐं उन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर ऐं उन्हनि खां बच ऐं होशियार थी, मता तोखे तो ॾांहुं अल्लाह जे कंहिं मोकिलियल हुकुम खां थेड़े न विझनि। पोइ जेकॾहिं हू तोखां मुंहुं मोड़ीनि त समझी छॾ त अल्लाह खेनि संदनि किन गुनाहनि जे करे मुसीबत में विझण जो इरादो करे चुको आहे। ऐं हक़ीक़त में माण्हुनि मां घणा फासिक बेदीन ऐं नाफ़रमान आहिनि। छा हू अञा बि जाहिलियत वारा फ़ैसिला तलबीन था, मगर यकीन रखंदड़नि लाइ अल्लाह खां वधीक बहितर ऐं सुहिणो फ़ैसिलो कंदड़ ॿियो केरु थी सघे थो। ए ईमान वारो, यहूदीन ऐं नसारनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो, यानी दोस्त न बणायो, छाकाणि त उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। पोइ अव्हां मां जेको उन्हनि खे दोस्त बणाईंदो त उहो बेशक उन्हनि मां थियो, यानी उहो बि यहूदी ऐं नसारो लेखबो। बेशक अल्लाह ज़ालिम माण्हुनि खे हिदायत नसीब न कंदो आहे। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं ॾिसंदे त जिन खे दिलनि में नफ़ाक़ जो मर्ज़ आहे से उन्हनि यहूदियुनि ॾांहुं भॻा वञनि था ऐं चवनि था त असां ढिॾियूं था त मता असां ते को ज़माने जो फेरो यानी मुसीबत न अचे। करीब आहे जो अल्लाह तोखे फतह नसीब करे या पाण वटा को अमर नाज़िल करे या का सूरत पैदा करे। पोइ ॾिसंदे त जेके पंहिंजी दिलनि में गुझू नफ़ाक़ लिकायो थिए उन ते नादुम, पशेमान ऐं शर्मिंदा थींदा। ऐं ईमान वारा यानी मोमिन संदसि ही हाल ॾिसी चवंदा त छा ही उहे आहिनि जेके अल्लाह जा ॾाढा कसम खणंदा हुआ त उहे बेशक तव्हां मुसलमाननि सां गॾु आहिनि। उन ई नफ़ाक़ जी रविश करे संदसि समूरा ऐमाल यानी रोज़ा, ज़कात ऐं नमाज़ वग़ैरह चट थी विया। पोइ हू वॾे खसारे वारा थिया, यानी नाकाम ऐं नामुराद रहिजी विया। ए ईमान वारो, अव्हां मां जेको पंहिंजे दीन खां फिरंदो यानी मुर्तद थींदो त पोइ अल्लाह जल्द ई अहिड़ा माण्हू पैदा कंदो जिन सां हू मोहबत कंदो ऐं उहे साणस यानी अल्लाह सां मोहबत कंदा। उहे मोमिननि लाइ निहायती नरम दिल हूंदा ऐं काफ़िरनि ते निहायती सख़्त हूंदा ऐं अल्लाह जी वाट में जहाद कंदड़ हूंदा ऐं कंहिं बि मलामत कंदड़ जी मलामत खां न ॾिजंदा। ऐं उहो अल्लाह जो फज़ल आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे अता फरमाए थो। ऐं अल्लाह निहायत कुशादगी वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो, अव्हां जो दोस्त फ़क़ति अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं उहे मोमिन आहिनि जेके निमाज़ क़ाइम कनि था, ज़कात ॾियनि था ऐं उहे रुकू यानी आजिज़ी कंदड़ आहिनि, यानी हर हाल में अल्लाह जे अॻियां ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां निहायत नुमाणा ऐं झुकियल रहनि था। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं ईमान वारनि खे पंहिंजो दोस्त बणाए थो त उहो ई ग़ालिब थिए थो। यकीनन अल्लाह जी जमायत ई ग़ालिब थियणी आहे।
ए ईमान वारो तव्हां खां अॻे अहले किताब जिन माण्हुनि यहूदिन ऐं नसारनि तव्हां जे दीन खे मज़ाक ऐं तमाशो खणी बणायो आहे उन्हनि खे ऐं काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं संदसि नाफ़रमानी खां बचो जेकॾहिं अव्हीं मोमिन आहियो। ऐं जॾहिं अव्हां निमाज़ लाइ सॼो था यानी आज़ान ॾियो था त उन खे बि चर्चो ऐं रांदि करे वठनि था उहो उन ई करे जो बेशक उहे बेअकुल क़ौम आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए अहले किताब छा तव्हां असां मां सवाइ हिन जे ॿियो को बि ऐब कढी सघो था जो असां अल्लाह ऐं जेके असां ॾे नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान ऐं जेके किताब अॻु नाज़िल थिया आहिनि उन्हनि ते ईमान था रखो यकीनन तव्हां मां घणा नाफ़रमान ऐं बेदीन आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त छा आऊं अव्हां खे ॿुधायां त अल्लाह वटि उन्हनि खां बि वधीक बुछड़े आक़िबत या अंजाम वारा केर आहिनि उहे शख़्स आहिनि जिन ते अल्लाह लानत कई ऐं गज़ब कयो ऐं उन्हनि मां केतिरा ई भोलड़ा ऐं सूअर कया आहिनि ऐं उहे जिन तागूतनि जी इबादत या पूॼा यानी अंधी तक़लीद कई उहे दर्जे जे लिहाज़ खां सभ खां बदतर आहिनि ऐं सिधी राह खां तमामु घणो भटकियल आहिनि। ऐं जॾहिं तव्हां वटि अचनि था त चवनि था त असां ईमान आंदो पर हक़ीक़त में हू कुफ्र सां आया हुआ ऐं यकीनन कुफ्र ई पांद में पाए विया ऐं जेके कुझु हू लिकाइनि था सो अल्लाह चङी तरह ॼाणे थो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं ॾिसंदे त उन्हनि मां केतिरा ई माण्हू गुनाह ऐं ज़ुल्म करण ऐं हराम खाइण में काही पिया आहिनि यकीनन जेके कुझु हू कनि था उहे कहिड़ा न बुछड़ा कम आहिनि। पोइ भला अल्लाह वारा यानी यहूदी आबिद बुजुर्ग ऐं आलिम उन्हनि खे गुनाहनि जी ॻाल्हियुनि चवण ऐं हराम खाइण खां छो नथा रोकीनि जेके कुझु हू करे रहिया आहिनि उहो निहायत ई बुछड़ो आहे। यहूदी चवनि था त अल्लाह जो हथ तंग यानी ॿधल आहे यानी अल्लाह बखील आहे पर हथ त संदन तंग आहिनि ऐं उन जे चवण करे मथे लानत कई वई बल्कि हुन यानी अल्लाह जा त ॿई हथ खुलियल ऐं कुशादा आहिनि जीअं वणंदो अथसि तीअं ख़र्च कंदो आहे ऐं जेको किताब तो ते तुंहिंजे रब तरफ़ां नाज़िल थियो आहे सो उन्हनि मां घणनि खे सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर वधाईंदो ऐं असां उन्हनि जे विच में दुश्मनी ऐं कीनू क़यामत ताईं विझी छॾियो आहे। जॾहिं बि जंग लाइ बाहि भड़काइनि था त अल्लाह उन खे उझाए थो ऐं उहे मुल्क में फसाद जी कोशिश कंदा रहंदा आहिनि ऐं अल्लाह फसाद कंदड़ खे कॾहिं बि पसंदि न कंदो आहे। ॾिसो यहूदी त अल्लाह जी लानत करे अॼु बि साॻियो हाल अथनि ऐं जेकॾहिं अहले किताब वाकई ईमान आणनि हा ऐं परहेज़गार थियनि हा ऐं नाफ़रमानियुनि खां बचनि हा त असां संदन बुरायूं ऐं गुनाह ज़रूर मेटे छॾियूं हा ऐं खेनि नेमतुनि सां भरियल बाग़नि में ज़रूर दाख़िल करियूं हा। ऐं जेकॾहिं उहे वाकई तौरेत ऐं इंजील ऐं जेकी संदसि रब वटां नाज़िल थियो आहे उन ते क़ाइम रहनि हा त उहे ज़रूर पंहिंजे मथां आसमान मां ऐं पंहिंजे पेरनि जे हेठियां ज़मीन मां रोज़ी खाईनि हा जेतोणीकि उन्हनि मां हिकु जमायत विच थरी यानी सिधी राह ते आहे पर उन्हनि मां अक्सर जेके कुझु कनि था सो बुछड़ो आहे। ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां तोखे नाज़िल थियो आहे उहो ॿियनि ताईं पहुचाए ऐं दुश्मननि जी मुखालिफ़त जी कुझु बि परवाह न कर ऐं जेकॾहिं तूं ईअं न कयो त तो उन जो पैगाम न पहुचायो यानी तो अल्लाह जी अता कयल रिसालत जो हक़ अदा न कयो ऐं अल्लाह तोखे माण्हुनि खां बचाईंदो पनाह ॾींदो यानी हाणे तूं हर इंसानी शिर खां महफ़ूज़ रहंदे ऐं तोखे को बि नुक़सान न पहुचाए सघंदो ऐं न वरी काफ़िरनि जूं साज़िशूं तोखे ज़रर पहुचाए सघंदियूं। बेशक अल्लाह काफ़िर क़ौम खे हिदायत सिधी राह नसीब न कंदो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब खे चओ त अव्हां कंहिं बि राह यानी कंहिं बि शइ ऐं कंहिं बि दीन ते न आहियो जेसी ताईं अव्हां तौरेत ऐं इंजील ऐं जेकी तव्हां ॾांहुं तव्हां जे रब तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे उन ते पूरी तरह अमल करे उन खे क़ाइम न करियो ऐं जेके तुंहिंजे रब तो ॾांहुं नाज़िल कयो आहे उन्हनि काफ़िरनि जी सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर इज़ाफ़ो कंदो तंहिं करे तूं उन काफ़िर कौम जी हालत ते अफ़सोस न कर। तहक़ीक़ जिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके उन ते नाज़िल थियो उन ते ईमान आंदो उहे खणी यहूदी हुजनि या साबई हुजनि या ईसाई जेको बि अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदो ऐं नेक अमल कंदो त उन्हनि लाइ कंहिं बि क़िस्म जो खौफ़ भउ या डप डाउ न आहे ऐं न उहे गमगीन थींदा। हिन आयत खे सम्झण लाइ ॾिसो सूरह बक़रा जी 62 आयत नंबर। बेशक असां बनी इसराइल खां पक्को वाइदो वरितो हो त हू ईमान अमल ऐं रसूल जी अताअत ऐं नुसरत जा पाबंद रहंदा ऐं उन्हनि लाइ मुसलसल केतिरा ई पैगंबर मोकिलियासीं। पोइ जॾहिं बि वटनि को रसूल अहिड़े हुकुम सां आयो जेको संदन
मर्ज़ीअ या दिल नथे चाहियो त यहूदन किन रसूलन खे कूड़ो कयो ऐं किन नबिन खे क़त्ल कयो ऐं उन्हनि गुमान कयो हो त उन्हनि जी का बि आज़माइश न थींदी, उन करे हू अंधा ऐं ॿोड़ा बणिजी विया। वरी बि अल्लाह खेनि माफ़ कयो, लेकिन पोइ बि मंझाइण घणा वेतर बुग़्ज़ कीनी हसद ऐं नफ़ाक़ जे करे हक़ खां अंधा ऐं ॿोड़ा थिया। अल्लाह संदन करतूतन खे चङी तरह ॾिसी रहियो आहे। बेशक उहे कुफ्र करे चुका जिन चयो त मरियम जो पुट मसीह त अल्लाह आहे, पर याद रहे त मसीह खुद चयो हो त ए यहूदियों अल्लाह जी बंदगी करियो जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं अव्हां जो बि रब आहे। बेशक जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो उन ते अल्लाह यकीनन जन्नत हराम करे छॾी आहे ऐं उन जी जाइ दोज़ख आहे। अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न हूंदो। हिननि उहे बि काफ़िर थी चुका जिन चयो त टिन मां टियों आहे, यानी ईसाइन जे अक़ीदे मुताबिक पीउ पुट ऐं पाकरो या अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम ऐं बीबी मरियम इलाह यानी महबूद आहिनि। हालांकि हिकु अल्लाह या हिकु महबूद खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे। ऐं जेकॾहिं उहे माण्हू उन चवण खां बाज़ न आया त मंझाइनि जिन कुफ्र कयो आहे तिन खे ज़रूर ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचंदो। पोइ छो न त अल्लाह जे दर तौबा कनि ऐं खाइस माफ़ी तलब कनि ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। मरियम जो पुट मसीह सिवाय हिकु रसूल जे ॿियो कुझु बि न आहे। यकीनन खाइस अॻु ॿिया केतिरा ई रसूल गुज़री चुका आहिनि ऐं संदन वालिदा हिकु सची बानी हुई। उहे ॿई ॿियनि इंसाननि वांगुरु ताम खाईंदा पीअंदा हुआ ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त असां उन्हनि लाइ कीअं न निशानियूं हक़ीक़तूं ऐं दलील बयान करियूं था, पर पोइ बि हू केॾांहुं जो केॾांहुं उबत फेराया ऐं भटकाया पिया वञनि या संदन मत मारी वञे थी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त छा तव्हां अल्लाह खां सवाइ उन्हनि जी इबादत करियो था जिन खे न कि तव्हां लाइ को नुक़सान जो इख्तियार आहे ऐं न वरी के नफ़े जो, ऐं अल्लाह ई खूब ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ए अहले किताब पंहिंजे दीन में नाहक वधाव न करियो ऐं न उन्हनि माण्हुनि या क़ौमुनि जी ख़्वाहिशनि जी ताबेदारी करियो जेकी अॻु में आई ऐं न रुगो पाण गुमराह थी चुका आहिनि पर ॿियनि केतिरनि खे बि पिणु गुमराह कयो अथनि ऐं हू सिधी राह खां गुमराह थी विया या भटकी विया आहिनि। यहूदियुनि में जिन कुफ्र कयो उन्हनि ते दाऊद ऐं मरियम जे पुट ईसा अलैहिस्सलाम वाता संदन उन्हीअ रविश करे लानत कई वई छाकाणि त हुननि सरकशी ऐं नाफरमानी कई ऐं हू हद खां लंघंदड़ हुआ ऐं हू जेके किना कम कंदा हुआ तिन खां हिक ॿिए खे असुल न रोकींदा हुआ ऐं इहा ज़रूर हिकु ख़राब रविश हुई जेका हुननि इख्तियार कई हुई। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि मां घणनि माण्हुनि खे ॾिसंदे त हू काफ़िरनि सां दोस्ती रखनि था ऐं संदन मदद ऐं पुठिभराई कनि था। यकीनन उहो बुछड़ो अमल आहे जेको हुननि पंहिंजे पाण लाइ अॻिते मोकिलियो आहे। उन करे अल्लाह मथनि सख़्त ॾमरियो ऐं हू हमेशा अज़ाब में रहण वारा आहिनि। हा जेकॾहिं इहे माण्हू सच पच अल्लाह ते ऐं नबीअ ते ऐं जेके कुझु मथनि नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान ते ईमान आणीनि हा त उन्हनि काफ़िरनि खे साथी ऐं मददगार करे न वठनि हा त उन्हनि लाइ ॾाढो चङो हो, पर उन्हनि मां केतिरा ई फासिक नाफरमान ऐं बेदीन आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू वाकई ईमान वारनि सां अदावत या दुश्मनी में सभिनी माण्हुनि खां ज़्यादा सख़्त यहूदीन ऐं मुशरिकनि खे ॾिसंदे ऐं मोमिननि सां दोस्तीअ में सभ खां वेझो ऐं क़रीब सिर्फ़ उन्हनि खे ॾिसंदे जिन चयो त बेशक असां नसारा आहियूं ऐं इहो उन करे जो उन्हनि में यकीनन के पादरी ऐं राहिब आहिनि ऐं उन्हनि इबादत गुज़ार आलिमनि ऐं ज़ाहिदनि में वॾाई ऐं तकबुर न आहे। ऐं जॾहिं हू क़ुरान ॿुधनि था जेको रसूल ते नाज़िल कयो वियो आहे त तूं ॾिसंदे त हक़ शनासीअ जे करे संदन नेड़नि मां बेइख्तियार ॻोढ़ा गड़ी पवनि था ऐं इहो चवनि था त ए असांजा परवरदिगार असां हिन कलाम ऐं जंहिं ते इहो कलाम नाज़िल थियो आहे यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, तंहिं करे असांखे उन बरहक़ चवंदड़ शाहिदनि में लिख। ऐं पिणु चवनि था त आख़िर असां अल्लाह ते छो न ईमान आणियूं ऐं जेके बि हक़ असां वटि आयो आहे उन खे छो न मञियूं ऐं असां त इहा उमेद रखूं था त असांजो रब असांखे सालिहनि माण्हुनि में दाख़िल या शामिल कंदो। पोइ अल्लाह संदन उन ई चवण ते खेनि अहिड़ा बाग़ अता फरमाया जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं, उहे उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा ऐं इहो ई अजूरो आहे मोहसिनीन यानी नेकोकारनि लाइ। ऐं जिन कुफ्र कयो ऐं हसद तकब्बुर नफ़ाक़ ऐं बुग़्ज़ जे करे असांजी आयतुनि खे कूड़ो कयाऊं उहे दोज़खी आहिनि।